वहाँ के जाती में अपडेट का नालू त गोट बचायो मल्हा में ज़मीन जी मालकिता मल्हा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। लठियूं कुहाड़ियूं लॻण सबबि 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर आहे वहाँ के अपडेट का नालू जाती मां गोट बचायो मल्हा में ज़मीन जी मालकिता ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। 9 ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में ठठो अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है वहाँ के जाती में अपडेट का नालो तो जाती भरसा गोट बचायो मल्हा में ज़मीन जी मालकिता मल्हा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। असां सां लाइन में मौजूद है जाती मां अमीन थईं। जी अमीन, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी जाती शहर वेझो दरगाह डोलो पीर भरसा ॻोठ बचायो मल्हा में ज़मीनी मालिकी था मोहम्मद बहानेगन में झेड़ो लठियूं कुआड़ी लॻण सबबि 11 ॼणा सख़्त ज़ख़्मी। जाती अस्पताल ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी हुअण करे ठठो सिविल अस्पताल रेफर करे वियो। ज़ख़्मियुनि में कुमार गुल हनीफ अल्लाह बचायो रमज़ान आचार हाजी बियगनो कादिर मोहम्मद अली अली नवाज़ शामिल। जहिड़े ज़ख़्मियुनि सबबि जाती अस्पताल में एमरजेंसी नाफ़िज़ ज़ख़्मियुनि जो इलाज जारी। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।